मूं ज़रूरत महसूस कई त या हिकिड़ो त मौज़ू को सुठो चूंडिजे, डार्विन मार्क्स ऐं फ्राइड, ऐं इहा ॻाल्हि साईं फ़हीम जी सही आहे त इहे मौज़ू के नवां न आहिनि सिंधी समाज में। ईअं बि कान्हे त सिंधी अदब में उन्हनि ते किताब कोन्हे, इन्हनि ते किताब ऑलरेडी मौजूदु आहिनि। ऐं पर मूंखे उहा ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे, ऐं मथां ईअं नंबो हुजे, तारिक आलम अबड़े जे किताब रेजिवल मंज़र जे बैक टाइटल ते अमर जलील लिखियो आहे त कुझु ॿुधाए थो, अंग थो ॿुधाए, मूंखे यादि कोन्हे, पर दुनिया में तक़रीबन हेसि ताईं जेके बि मौज़ू आया आहिनि उन्हनि ते लिखियो वियो आहे। पर असुल ॻाल्हि हूंदी आहे असलूब जी, डिक्शन जी ऐं स्टाइल जी, तव्हां उनखे पेश कीअं था करियो। ॻाल्हि साॻी साॻी हूंदी आहे, हर माण्हू जी पेशगी जो अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे। ऐं पेशगी ख़ुदि हिकिड़ी आउं सम्झंदो आहियां त पेशगी ख़ुदि हिकिड़ी साइंस बि आहे, पेशगी ख़ुदि हिकिड़ो आर्ट बि आहे। मिसाल तौर का बि अहिड़ी ग़लति ॻाल्हि या ख़राबु ॻाल्हि या को मज़ेदार ॻाल्हि न हुजे, पर उनखे को माण्हू एॾे आर्टिस्ट अंदाज़ सां ॿुधाईंदो हुन वाह वाह। पर ॻाल्हि केॾी बि ख़ूबसूरत हुजे, सुहिणी हुजे, मज़ेदार हुजे, पुरमग़ज़ हुजे, पर को माण्हू उनखे सही ॿुधाए कोन सघे, उन में तव्हांखे मज़ो ई कोन्हे, त ॻाल्हि सम्झ में ई कान ईंदी। तंहिंजे करे ॻाल्हि खे पेश करणु हिकिड़ो आर्ट बि आहे, हिकिड़ी साइंस बि आहे, ऐं ख़ुदि हिकिड़ो तख़लीक़ी अमल बि आहे। तव्हां उनखे पेश कीअं करियो, छाकाणि त जेका पेशगी आहे उहो वधीक असरअंदाज़ थिए थी, फ़न वधीक असरअंदाज़ थिए थो। फ़िक्र ऐं फ़न कामयाबु ऐं सम्झां थो तख़लीकार उहो आहे जेको हू पंहिंजे फ़िक्र ऐं फ़न खे गॾु गॾु खणी हले। हू हुनजो घाड़ेटो, हुनजो लहजो अहिड़ो हुजे जो आम फ़हम हुजणु खपे। जीअं स्पीकर जा हिकिड़ा पंहिंजा लवाज़मात आहिनि, सुठो स्पीकर उहो आहे जेको ऑडियंस खे सुञाणे पियो ॻाल्हाए। इहे माण्हू जेके जदीद इल्मनि खां डिॼनि था, उनजे पोयां हिकिड़ो सबबु इहो आहे त उन्हनि जे ज़हननि ते मज़हबनि जा दज़ चढ़ियल आहे, चादर चढ़ियल आहे, तंहिंजे करे बि उहे एक्सेप्ट कोन था करनि। पर उन सां गॾु ॿियो सबबु इहो बि त आहे त असांजो माण्हू सही ॿोली में, सवली ॿोली में, आसान तरीक़े सां उहो पंहिंजो पैगाम कंसीव करे ई कोन सघियो, उन्हनि ताईं कन्वे ई कोन करे सघियो आहे। जेकॾहिं उहो साॻियो पैगाम आम ॿोली में सादे लफ़्ज़नि में माण्हुनि ताईं पहुचाइजे त माण्हू जा आशिक़ थी पवनि। हाणे लतीफ़ हेसि ताईं जेको ऐं चयो लतीफ़ त हिकिड़ी सदी अॻु डिस्कवर थियो आहे, साईं GM सैद ऐं उहो पंहिंजो पलीअ साहिबु, उन खां अॻु में ॿिया आडवाणी, तनवीर अब्बासी, इन्हनि अची डिस्कवर कयो आहे। न त लतीफ़ त ॿियो माण्हू हो, लतीफ़ त हिकिड़ो को ओलिया क़िस्म जो माण्हू हो, इन्हनि अची डिस्कवर कयो त न बाबा लतीफ़ क़ौम जे बारे में बि लिखियो आहे, लतीफ़ आवाम जे बारे में बि लिखियो आहे, लतीफ़ त आलमी मुफ़कर आहे। ऐं पढ़ण वारो माण्हू ई जेको आहे सो सुठो ॻाल्हाए सघे थो, सुठो लिखी सघे थो, उहो सुठो लेखक, सुठो मुक़ररु थी सघे थो। ॼाण जेका इंसान जे अंदर में पढ़ण जे ज़रिए सां, मुताले मुशाहिदे मुख़्तलिफ़ ज़रियनि सां जेका माण्हू पहिरीं पाण हज़म करे थो, पोइ उहा जेका ॿियनि ताईं पहुचाए थो, उहा तहरीर जे सूरत में पहुचाए, तक़रीर जे सूरत में पहुचाए। ऐं लिखण जे लाइ त ॻाल्हाइण जे लाइ बुनियादी ॻाल्हि जेका आहे सा हिकिड़ो असलूब, डिक्शन, स्टाइल, इहा ख़ूबसूरत जेका आहे सा ॿोली हूंदी आहे। ऐं उहा जेका आहे सा जेकॾहिं ख़ूबसूरत आहे, आम फ़हम आहे, त उहा पढ़ंदड़नि में, उहो किताब या तहरीर पढ़ंदड़नि में पंहिंजी जाइ ठाहे थी। पर साइंस जेका आहे उहा अहिड़ी हक़ीक़त आहे जो तव्हां उनखे कॾहिं बि कूड़ो करे कोन था सघो। उहे तजुर्बनि जे बुनियाद ते सच साबित थियल आहिनि। कबीर सिर्फ़ु लेखक कोन्हे, कबीर सुठो वकील आहे, मुतहरक सियासी वर्कर आहे, जाफ़री किरदारु आहे। यकीनन मुंहिंजी सिंध खे अॼु कबीर भील जहिड़नि नौजवाननि जी ज़रूरत आहे, ऐं असांखे उमेदु आहे इंशाअल्लाह जी महिरबानी। तव्हां निहायत तदबुर ऐं सब्र सां ॿुधो हुए। उमेद त ही साइंस जी सोच पाण सां गॾु खणी जंहिं सां ज़रूरु शेयर कंदा हुए। सिंधी अदबी संगत जो बुनियादी महरक इहो आहे, असां ॿिजु छटियूं पंहिंजे शऊर जो सॼी सिंध में। कबीर तव्हांजी महिरबानी। थोरा मथोरा मुते मारोड़नि जा भलाई भेरा घणे घंटनि केतिरा।